नैना नैना सां वॾी मुश्किल में आहियूं। हिकिड़े पासे मीर त ॿिए पासे वरी नवाब जा माण्हू आहिनि। हितां निकिरणु वॾो मुश्किल थी पियो आहे नैना। मूसा हू मूंखे मोटाइण था चाहिनि। मां हिते वेठी आहियां, तूं हलियो वञ, मां उन्हनि खे मिलंदसि। हू तुंहिंजो पीछो कोन कंदा। ईअं थी सघे थो नैना? मां तोखे हिते मौत जे मुंहं में छॾे ईअं काइरनि वांगुरु निकितो हलियो वञा। आख़िरी दम ताईं ही तुंहिंजो मूसा दुश्मननि सां विढ़ंदो। ख़ुदा कंदो त इन्हनि दुश्मननि सां मुंहुं ॾेई हितां निकिरी हलंदासीं। मूंखे रुॻो सिज लहण जो इंतज़ारु आहे। जेकॾहिं सिज लही वियो न नैना त पोइ अंधारे जो फ़ाइदो वठी हितां निकिरी हलंदासीं। सिज लहण में न काफ़ी वक़्त आहे मूसा, पर हुननि असांखे ॾिसी वरितो आहे। नैना ही जबल जा बंदा आहिनि। हिननि खे गुमराह करे असां हितां निकिरी हलंदासीं। मालिक भलाई कंदो नैना, तूं दिलि जाए कर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।